अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अहसन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमंदा बादल नाविल निगाह सिराज किस्त 48। हू ॿई ॼणा जॾहिं हुते पहुता त मिसिस अनवर खे लान में को किताब पढ़ंदे ॾिठऊं। हिननि खे ॾिसी उहो ॼण त उतावली थी उथी बीह रही। सलीम तूं किथे हुए, कल्ह छो न आहे? हिन ॼण त नाराज़ थी चयो, कल्ह बाबा जी हिकु दोस्त वटि वञिणो हो, उतां मोटंदे देरि थी वई, उन करे न अची सघियुसि। मिसिस अनवर जी नाराज़गी घटि न थी, पर अनूअ खे ॾिसी न वधीक कुझु बि न चयो। उन ॾींहं वांगुरु अॼु बि मिसिस अनवर चिताए चिताए हिन जे मुंहं खे घूरणु लॻी ऐं हिनखे उहा घूर ॾाढी ॾुखी लॻी। अवां उन ॾींहुं असांजे पार्टीअ में न आया। मिसिस अनवर हाणे अनूअ सां शिकायत कंदे चयो, कुझु बीमार थी पियो हुउसि, मूंखे अफ़सोस आहे जो आउं अची न सघियुसि। हिन मुख़्तसिर जवाबु ॾिनो। मिसिस अनवर हिन खे वरी नई सिर घूरणु लॻी। ईअं थिए महसूसु थियो ॼण त हिन खे अनूअ जी शिकिल पसंदि न हुई, पर साॻिए वक़्तु हुन में एतिरी कशिश हुई जो हिन खे ॾिसण खां रही बि न थिए सघी। अनूअ खे ईअं महसूसु थियो ॼण त मिसिस अनवर खे हिन जो अचणु पसंदि न हो। उन अहसास ते हिन खे शर्मिंदगी थियणु लॻी। ईअं छो आहे? हिन जी शख़्सियत में कहिड़ी ॻाल्हि आहे जो हिन जे क़बूल ॼण जे आॾो अची रही आहे? ऐं हिन उहा ॻाल्हि मालूम करण लाइ हिकु चोर नज़र मिसिस अनवर ते विधी। गज़ब ख़ुदा जो, उहो केतिरी न हसीन औरत आहे। अहिड़ी सूंहं त तसवर में बि अचणु नामुमकिन आहे। उहो फ़ैसिलो करे न सघियो त चित्रकार जी ठहियल तस्वीर वधीक हसीन हुई या मिसिस अनवर पाण। ऐं ख़ासि करे हिन जी ॻिची, हिन जूं अखियूं, हिन जा चप, हिन जी पेशानी, हिन जो नक, हिन जे भिरुनि जी छांव, हिन जे गलनि जो उभार, हिन जे चपनि जा रंग, कंहिं बि मेकअप खां सवाइ हीअ हुस्न, हीअ सूंहं हिन दुनिया जी मालूम ई न थिए थी। पोइ ओचितो हिन खे ईअं महसूसु थियो ॼण त मिसिस अनवर खे उहो बिना विसरी वियो या हुन हिन ते का नज़र विझण में नथे घुरी। उहो चित्रकार सां ॻाल्हियुनि में अहिड़ी महू थी वई ॼण त हुन जी मौजूदगी हिन जो वजूद ई न हो। तस्वीरुनि, किताबनि, कपिड़नि, सैर करणु, समुंड जे किनारे, वारीअ जे छोलियुनि मुतलिक़ हू अहिड़ी तरह पाण में ॻाल्हाईंदा रहिया ॼण त उहे शयूं हिननि जे जिस्मनि जो हिसो हुयूं, हिननि जे बिना शख़्सियत जो जुज़ हुयूं। ऐं हिननि उन्हनि शयुनि बाबति केतिरी न मुहबत, केतिरे न प्यार ऐं उमंग सां थिए ॻाल्हायो। अनु सोचणु लॻो त हिननि जी ॻाल्हियुनि में हिन जी हैसियत कंहिं ओपरे माण्हूअ जी हुई ऐं पंहिंजाए पंहिंजे वेझाईअ जी हिन नंढड़ी दुनिया में हिन जो को बि गुज़र न हो। उन करे हिन खे मोकिलाए हलणु घुरिजे। अञा हू उथण ते हो त सोरठ डोड़ंदी हिननि ॾांहुं आई, पर अनूअ खे ॾिसी हिकदमि ॼमी बीह रही। हिन खे कंहिं धारे माण्हूअ जे उते हुजण जी का उमेद कान हुई। हूअ कुझु एतिरो परेशान थी वई जो हिन लाइ पंहिंजी सहक ते क़ाबू पाइणु मुश्किल थी पियो हो। ऐं हिन खे उहा सोरठ ॾाढी वणी, जा पंहिंजे परेशानीअ खे लिकाइण लाइ अखि में कख पवण जो बहानो करे अखि खे महटणु लॻी। मिसिस अनवर ॼण त पंहिंजो वजूद विसारे वेठी, हिकदमि सोरठ वटि पहुची वई। आउं सदके वञा, छा थियो मुंहिंजी राणी? उन्हनि लफ़्ज़नि में मिसिस अनवर जी समूरी सूंहं लही आई। अलाए जे अखि में छा पइजी वियो, ॾिसां त। ऐं मिसिस अनवर हिन जे अखि खे हथ जी ॿिनि आङुरियुनि सां खोलींदे कुझु निहारण जी कोशिशि कई, पर खेसि कुझु बि नज़र न आयो। पर साड़ीअ जे पलांद खे अखि ते रखी हिकु ॿ फूकूं ॾिनाई त सोरठ चयो, बसि अमी भायां थी त ठीकु थी वई। उन सॼे वक़्त में चित्रकार ऐं अनू उथी बीह रहिया। मिसिस अनवर सोरठ सां गॾु वरी अची कुर्सीअ वटि पहुती। अड़े अमी बीठा छो आहियो, वेहो न, हीअ मुंहिंजी धीउ आहे सोरठ, हीउ सलीम जो दोस्त अनवर आहे। सोरठ हिन खे अधु नज़र सां ॾिठो, पर उन नज़र में हिजाब ऐं हया जो अहिड़ो जादू हो जो अनूअ खे पंहिंजी दिलि नंढड़ी नंढड़ी थींदे महसूसु थी। ऐं उन सां गॾु हिन खे ईअं महसूसु थियो ॼण त हिन जे जिस्म में हवा भरिजणु लॻी हुई ऐं हू ज़मीन खां मथे खॼणु लॻो हो। अहिड़ो अहसासु हिन कॾहिं बि पाण ते हावी थींदे न ॾिठो हो। अजीब नवाण हुई हिन अहसास में। अमी पापा जो टेलीफोन आयो हो त हू बसि अचण वारो आहे, सोरठ पंहिंजी माउ खे मुखातिब थींदे चयो। किथां कयई टेलीफोन? मिसिस अनवर पुछियो। पुराणे बंगले तां। तो पुछुसि कोन त एतिरी देरि छो लॻी अथसि? मूं शिकायत कई त चयई त के माण्हू साण सां मिलण आया हुआ, उन्हनि सां ॻाल्हाइणु ज़रूरी हो। तूं सलीम खे पंहिंजी नई तस्वीर कान ॾेखारी? मिसिस अनवर ॼण त सोरठ खे का ॻाल्हि यादि ॾियारींदे चयो। सलीम खे मुंहिंजे लाइ वक़्तु ई किथे आहे। ॾिस सोरठ, पंहिंजो वरी झेड़ो थींदो। मूं कॾहिं इनकार कयो तुंहिंजी तस्वीर ॾिसण खां? चित्रकार ॼण त ख़फ़ी थींदे चयो। त हींअर वञी ॾिस न, मिसिस अनवर चयो। न बाबा न, आउं अकेलो उहे तस्वीरूं कॾहिं न ॾिसां।
मुर्गो राति जो ख्वाब में ड्रेजाड़ो थींदुमि। चित्रकार खे शायदि सोरठ खे छेड़ण में मज़ो थे आयो। अमी सम्झाईंसि न त पाण ॼण त ॾाढियूं सुठियूं तस्वीरूं थो ठाहे। हिक ॿिनि तस्वीरुनि जी तारीफ़ थी त पाण खे अज़ीम फ़नकार थो सम्झे। ईगोइस्ट कंहिं जाइ जो। सोरठ हाणे नाराज़ थी चुकी हुई ऐं संदसि मुंहं ते चित्रकार खां वेर वठण जूं रेखाऊं उभरी आयूं हुयूं। फ़नकार त समूरा ईगोइस्ट ऐं ख़ुदिपसंद थींदा आहिनि। मूंखे त रुॻो उहो एतिराज़ु आहे त जेके फ़न जी न फे ॼाणनि न नून मूंखे त रुॻो उहो एतिराज़ु आहे त जेके फ़न जी न फे ॼाणनि न नून से बि ईगोइस्ट थींदा वञनि। चित्रकार ॼण त मिसिस अनवर खे दांह ॾिनी। मिसिस अनवर हिकु अजीब प्यारी नज़र सां ॿिन्ही खे ॾिसी रही हुई। ही जहिड़ो ही मज़ा अनूअ जे कंहिं तस्वराती दुनिया में बि वारिद न थियो। हू त महज़ ॻाल्हियुनि ॿुधण जे बहाने सोरठ खे ॾिसंदो रहियो। हू हिन हुस्न जे पैकर खे ईअं ॾिसंदो रहियो ॼण त फ़न जी बहस जो को वॾो नक़ाद हो जो हिननि जूं ॻाल्हियूं गौर सां ॿुधी रहियो हो। दरअसल हू महज़ पंहिंजी दिलि, पंहिंजे ज़हन ऐं पंहिंजे जिस्म खे उन अहसास खां आजो करण जी कोशिशि करे रहियो हो जेको सोरठ जे मौजूदगीअ जे करे पैदा थी रहियो हो। ऐं उहो अहसासु हो हेतिरी मासूमियत, हेतिरी सूंहं सुंदरता अॻियां हिन जी पंहिंजी शख़्सियत, पंहिंजे किरदार जे कुजसे ऐं बुछड़े हुजण जो अहसासु, हिन जो अहसासु शर्मिंदगीअ खां बि अॻु भरो हो। हू पाण खे पहिरियों भेरो गुनाहगार महसूसु करे रहियो हो ऐं अहिड़ी हसीन ऐं पाकीज़ा माहौल में हू अची भत में क़बर वांगुरु नाज़िल थियो हो। मिसिस अनवर चयो, केरु ईगोइस्ट आहे ऐं केरु न, उनजो फ़ैसिलो हींअर थी सघे थो। तूं पंहिंजूं तस्वीरूं खणी अचु। सोरठ कावड़ मां उथी घर अंदरि हली वई ऐं घड़ीअ खां पोइ 2 तस्वीरूं पाण सां खणी आई। तस्वीरूं चित्रकार खे ॾियण जे बदिरां मिसिस अनवर जे अॻियां खणी रखियाईं। मिसिस अनवर मुर्कंदे चित्रकार खे इशारो कयो। चित्रकार हिकु वेड़ियल तस्वीर खे खोलियो ऐं अनूअ जी नज़र बि उन तस्वीर ते पई। उन तस्वीर में 2 सूरजमुखी गुल सिज जे किरणनि जी ज़द में ॾेखारियल हुआ। हिकिड़ो गुल उन्हनि किरणनि जे करे खिलंदो टिड़ंदो थिए नज़र आयो ऐं ॿियो कुमाइजंदो मरंदो थिए नज़र आयो। 2 गुल हिक ई डांडीअ मां फुटी निकिता हुआ ऐं ॿिन्ही गुलनि खां थोरो दूर हिकु भंवर भुरी रहियो हो। तस्वीर में सूरजमुखियुनि जो पीलो रंग एतिरो त गहरो हो जो सिज जे किरणनि खे मात कंदो थिए नज़र आयो ऐं ॼण त अखियुनि में चुभी रहियो। उन में सिज जे किरणनि जी पीलाण कुझु अहिड़ी सुर्खीअ सां गाॾिड़ हुई जा ॼण त कुमायल गुल जे खून जो अक्स बणिजी वई हुई। अनूअ खे तस्वीर बेहद पसंदि आई। हिन खे अलाए ईअं छो महसूसु थियो त उहा तस्वीर मिसिस अनवर ऐं सोरठ जी ज़िंदगीअ जो अक्स हो। मिसिस अनवर काल जो अक्स हुई जो अॼु जी सोरठ में बखी रहियो हो ऐं हिकु सूंहं महज़ ॿी सूंहं खे जनमु ॾेई रही हुई। चित्रकार कुझु वक़्तु त तस्वीर खे अहिड़ी नज़र सां ॾिसंदो रहियो ॼण त हिनखे का ॻाल्हि सम्झ में न थे आई ऐं पोइ ईअं थिए भायो त सम्झ सिज जे किरणनि जे बाखुनि मां हिन जे चहिरे ते छांइजंदी थी वई। पर उहा सम्झ शरारत जी घुंड में लिकंदी थी वई। हिन गंभीर थींदे चयो, पीलो रंग बीमारीअ जो सिंबल ऐं उञाण आहे, पर हिते उहा ख़बर नथी पवे त गुल बीमार आहिनि, सिज बीमार आहे या चओ न चुप छो थी वई। सोरठ शूकजी चयो, या फ़नकार। हिन साॻी गंभीरता सां चयो, या परखण वारा। सोरठ साॻी शोखीअ मां चयो, ऐं हीउ उनवान कल्ह ऐं अॼु त निहायती गैर मौज़ून आहे। कीअं न? ओचितो चित्रकार अनूअ खे मुखातिब थींदे चयो। अनूअ खे उन सवाल जी का बि उमेद न हुई। हू ॼण त पंहिंजी कंहिं दुनिया मां मोटियो जितां हिन मोटण न थे घुरियो। आउं फ़न ॿन मां कुझु न ॼाणां, बाक़ी तस्वीर निहायत सुहिणी आहे। आउं जेकर उनखे किरणनि जी दुनिया सॼां। अनूअ निहायत मासूमियत मां जवाबु ॾिनो। अड़े वाह, इहो उनवान त वाक़ई ॾाढो सुहिणो आहे। मिसिस अनवर खां बेसाख्ता निकिरी वियो। कीअं सोरठ? सोरठ ॼण त शुक्रगुज़ारीअ जे नज़रुनि सां हिन खे ॾिठो। उन हिकिड़ी निगाह हिन जे वजूद में विॼूं चमकाए छॾियूं ॼण त यकायक हिन जे आस पास हिन जे चौतरफ़ हदे नज़र ताईं हिकु उहाव बखण लॻो हो। उन उनवान ते चित्रकार खां बि ॼण त छिरको निकिरी वियो ऐं हुन बि हिकु मुंझियल नज़र सां अनूअ खे ॾिठो। हिन जी शरारत जो ॼण त कुनू भॼी पियो ऐं हुन चयो, उन उनवान सां तस्वीर लाजवाब शइ थी पवे थी। शुक्र आहे, मञी त सही, सोरठ खेसि चेड़ाइण लाइ चयो। चित्रकार कुझु चवण ते हो
पर दरवाज़े मां हिक कार जे अंदरि अचण जो आवाज़ ॿुधी हिन पाण खे रोके छॾियो। कार खे ॾिसंदे मिसिस अनवर ऐं सोरठ हिक नई उत्साह मां उथी बीह रहियूं ऐं अनूअ ॾिठो त हिकु कदावर माण्हू कार मां लही मुरकंदो हिन ॾांहुं अचणु लॻो। अनूअ खे ईअं महसूसु थियो ॼण त हुन माण्हूअ खे न किथे ॾिठो हो, पर हू फ़ैसिलो करे न सघियो त किथे ऐं कॾहिं हिन खे ॾिठो आहे। सोरठ अॻिते वधी हुन माण्हूअ ताईं ॼण त डोड़ंदी वेई। पापा, असां सूरजमुखी वारी तस्वीर जो नालो मटाए किरणनि जी दुनिया रखियो आहे। ईंदड़ माण्हू प्यार ऐं लाॾ मां हिक ॿांह सां गिराटी पाईंदे चयो, अड़े वाह, नालो त वाह जो आहे। उहो नालो सलीम जे हिन दोस्त तजवीज़ कयो आहे। उन माण्हूअ पहिरियों भेरो साम्हूं बीठल अजनबीअ ॾांहुं निहारियो। अनु सभिनी खे उथी बीहंदो ॾिसी ख़ुदि बि उथी बीह रहियो। ईंदड़ माण्हू जंहिं निगाह सां हिन अजनबीअ खे ॾिठो, उहा निगाह ॼण त खिवण वांगुरु अनूअ खे चिंबड़ी वई। ईअं थिए भायो ॼण त ॾिसंदड़ का विञायल शइ ॻोल्हे लधी हुई ऐं उहा निगाह ॾिठल बदिरां ॾिसंदड़ खे ॾंगींदी वेई। उन निगाह जी इब्तिदाई अजनबियत में हिकु अचरज, हिकु हैरत ऐं गैर यकीनी कैफ़ियत पैदा थींदी वई। चित्रकार बि घड़ी खनि हुन निगाह खे ॾिसंदो रहियो। मिसिस अनवर बि हुन निगाह में नेण अटकाए छॾिया। सोरठ में फ़क़ति हुन निगाह हिकु सम्झ में न ईंदड़ जज़्बो पैदा कयो ऐं पोइ चित्रकार जे अखियुनि में हिकु ॼाण मोटी आई। हीउ ॿ अनवर केतिरो न हमशकल हुआ। चित्रकार ॼण त उन पंहिंजी खोजना खे पाण ताईं महदूद रखण लाइ उन निगाह खे छीनण लाइ चयो हो त हीउ मुंहिंजो दोस्त आहे अनवर, ऐं अनवर हीउ आहे सोरठ जो वालिद मिस्टर अनवर। अनवर अनूअ सां हथ मिलाईंदे शफ़क़त मां पुछियो, किथां जा आहियो अमी? जी। अनूअ अहिड़ीअ तरह जवाबु ॾिनो जंहिंमां उहा ख़बर न थिए पई त हिन सुवाल न सम्झो या उहा हिन जी घबराहट हुई। मुंहिंजो मक़सदु आहे किथां जा वेठल आहियो? जी, हिते जो ई। ख़ासि शहर जा या? जी हा, ख़ासि शहर जो। अनूअ खे हिन भेरे कूड़ ॻाल्हाईंदे का तकलीफ़ न थी। हू एतिरे में पाण संभाले चुको हो ऐं हर सवाल लाइ तयारु हो। अव्हां जो वालिद छा कंदो आहे? अनवर हीउ सवाल अहिड़े अंदाज़ सां कयो ॼण त हिन खे अनूअ ते एतबार न आयो। बिज़नेस कंदो हो हिते, पर साल अॻु गुज़ारे वियो। हिन जे लहजे में का बि अटक न हुई। ओह, ॾाढो अफ़सोस थियो उहो ॿुधी। कहिड़ो धंधो कंदा हुआ? अनवर अञा बि कंहिं शक में हो। जी, इम्पोर्ट एक्सपोर्ट। ओह, माफ़ु कजो, ऐं एतिरा ज़ाती सवाल अव्हां खां पुछंदो थो वञा। ऐं रुॻो उन करे थो पुछां मतां का वाक़फ़ियत निकिरी पवे। मूंखे बि हिन शहर में वरिया गुज़रिया आहिनि। गच वक़्त खां धंधो हो नी या? जी हा, दरअसल धंधो त असांजे ॾाॾे शुरू कयो हो। अनूअ खे हाणे कूड़ ॻाल्हाइण में ॼण त हिकु मज़ो पिए आयो। वॾी ख़ुशी थी अव्हां सां मिली। ऐं सलीमा जा दोस्त आहियो त ॼण त असांजा दोस्त आहियो। हिन घर खे पंहिंजो सम्झी ईंदा करियो। जी, महिरबानी। उन सॼी गुफ़्तगूअ जे दौरान मिसिस अनवर पंहिंजे मुड़ुस खे ईअं ॾिसंदी रही ॼण त हिन जे अहसासनि ऐं जज़्बनि खे परुण ऐं उन्हनि जे तह ताईं पहुचण जी कोशिशि करे रही हुई। हिन खे न रुॻो ॿिन्हिनि जे शकिलुनि जी हिकु जहिड़ाईअ ते अचरज हो, पर अनवर जे चहिरे जा गैर यकीनी तासिर हिन लाइ हिकु ॻुझारत बणिजी विया हुआ। छा हू हिन जे नज़रुनि में? अनवर हिन खे अहिड़ियुनि नज़रुनि सां छो थिए ॾिठो जिन में सुञाणप लही आई हुई, पर को शक हुन सुञाणप खे गैर यकीनी छो बणाईंदो थियो वियो? अनवर जी उन्हनि गैर यकीनी तासिरनि ऐं सवालनि खां परेशान न थींदे बि ॼण त अनूअ जे ज़हन जी हिकु ख़ासि तंद कंहिं नामालूम विसविसे सां लरज़ण लॻी हुई। हिन जी दिलि उहो थिए घुरियो त उहो सिलसिलो ख़तमु थिए त चङो। उनजो हिकु सबबु ॿियो बि हो। उन्हनि सवालनि जे जवाबनि ते सोरठ जे मुंहं ते विरची पवण जा आसार नुमाया थियण लॻा हुआ ऐं अलाए जे छो हुन नथे चाहियो त हिन सां तालुक़ु रखंदड़ कंहिं ॻाल्हि मां सोरठ विरची पवे। हिन ॼण त बाॾाइण वारे अंदाज़ सां चित्रकार ॾांहुं ॾिठो, जंहिं मुर्की ॻाल्हि खे फेराईंदे चयो, आर्टिस्ट साहिबा जी ॿी तस्वीर किथे आहे? सभु ॼण त हिकु गैर हक़ीक़ी दुनिया मां मोटी आया। सोरठ वरी पाण खे महफ़ूज़ करण लाइ पीउ जे ज़्यादा वेझो थी वेठी ऐं ॿी तस्वीर जो वेड़ो खोलण लॻी। जॾहिं काग़ज़ खुलियो तॾहिं चित्रकार जे चपनि मां हिकु अहिड़ी सींड जो आवाज़ु निकितो जंहिंखे महसूसु करे हू पाण बि घबराइजी वियो। पर पंहिंजे पाण ते ज़ाब्तो रखंदे हिन चयो, मञणो पवंदो त के आर्टिस्ट शोज़ोफ्रेनिक थियनि था।
हिन उहो कुझु अहिड़े अंदाज़ में चयो जंहिंमां उहा ख़बर न पइजी सघी त हू संजीदगीअ सां हुन संजीदगीअ सां चयो या चर्चे मां। अनुअ खे उहो जुमिलो सम्झ में न आयो। उहो अंग्रेज़ी लफ़्ज़ हिन जी दुनिया खां मथ भरो। बाबा ॾिसो था मूंखे शेज़ोफ्रेनिक थो सॾे। सोरठ मुंहं में घुंड विझंदे चयो। चाचा मूं त आर्टिस्ट जी ॻाल्हि कई, हीअ आर्टिस्ट थोरो ई आहे। चित्रकार पंहिंजो बचाव कंदे चोट कई। अनवर ऐं मिसिस अनवर सिकण लॻा। अनवर ऐं मिसिस अनवर खिलण लॻा। अनु चित्रकार खां तस्वीर वठी गौर सां ॾिसण लॻो। हिनखे उहो अहसासु हो त सभिनी जूं नज़रूं हिन ते हुयूं। हू इंतज़ार में हुआ त हिन जी तस्वीर मुतलिक़ हू इंतज़ार में हुआ त हिन तस्वीर मुतलिक़ कहिड़ी राय हुई। हू इंतज़ार में हुआ त हिन जी तस्वीर मुतलिक़ कहिड़ी राय हुई। हीअ तस्वीर बि हिन खे ॾाढी वणी। उन तस्वीर में मुख़्तलिफ़ रंगनि जे गोलनि, टिकुंडनि, चौरसनि ऐं मुस्ततीलनि जी बेहक मां हिकु औरत जी शकिल 3 मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां नज़र ते आई। हिकु ज़ावे मां हिन जे चहिरे ते हिरास छायल हो। हिकु ज़ावे में ईअं थिए भायो त औरत पंहिंजे पाण खे ॾिसी ख़ुशि थी रही हुई ऐं 3 ज़ावे में उहा ई औरत कंहिं हिकु अजीब ॾुख जो अहसासु ज़ाहिर करे रही हुई। उन तस्वीर जे 3 ज़ावियुनि में एतिरी कशिश हुई जो हू को वक़्तु उन्हनि खे घूरींदो रहियो। छा ख़्यालु आहे तस्वीर मुतलिक़ अनवर? चित्रकार हिकु मानी ख़ेज़ मुर्क सां पुछियो। ॼण त हिन खे ख़ातिरी हुई त हू ज़रूरु तस्वीर जी साराह कंदो। जी। ऐं हू मुंझी पियो। हिन खे इज़हार जे लफ़्ज़नि जी खोट सताइण लॻी। अनवर ॼण त हिन जे अज़ बि मदद कई ऐं हिन सोरठ खां पुछियो तस्वीर जो उनवान कहिड़ो मुक़ररु कयो अथई? को सुठो उनवान सुझे ई कोन थो। शख़्सियत कीअं थींदो? सोरठ पीउ खां सवाल कयो। सुठो नालो आहे पर हिन में हिकु शख़्सियत जे बदिरां 3 शख़्सियतूं आहिनि। छो न नालो शख़्सियतूं रखिजेसि? मिसिस अनवर चयो। आउं त जेकर नालो रखांसि दॿे में ठिकरियूं। सलीम विच में चई ॾिनो ऐं मिसिस अनवर खां खिल निकिरी वई। तूं आहीं बि त ख़ाली दॿलो। सोरठ चित्रकार जे दिमाग़ ॾांहुं इशारो कंदे चयो। हिन उहो एतिरो बेसाख़्ता चयो जो अनवर खां टहक निकिरी वियो ऐं अनूअ खां बि खिल छुटी वई। अनवर तुंहिंजो छा ख़्यालु आहे? छा नालो रखिजेसि? चित्रकार पाण तां खिल हटाइण लाइ शरारत मां चयो। आउं छा चवां? आउं त जेकर हुन तस्वीर खे पाछा ऐं पड़ला नालो ॾियां। उहो हिन एतिरी मासूमियत मां चयो जो उन्हनि लफ़्ज़नि जो असरु आहिस्ते आहिस्ते पैदा थियो ऐं समूरो मजमूई तासुरु सोरठ जे हथनि जी जुंबश मां ज़ाहिर थी आयो। हिन पंहिंजे नंढे पर्स मां उतावलाईअ मां हिकु कारो चाक कढियो ऐं तस्वीर जे हेठां उनवान लिखियाईं पाछा ऐं पड़ला। हिन उहे लफ़्ज़ लिखंदे लिखंदे अनूअ बदिरां चित्रकार ॾांहुं हिकु अजीब नज़र सां ॾिठो। जेतोणीकि उहा निगाह चित्रकार ते फैलिजी वई पर अनूअ खे अलाए छो पंहिंजे कराइनि ऐं पेरनि जे मुड़ियुनि में रतु वधीक तेज़ीअ सां गर्दिश कंदो महसूसु थियो। ॼण त हिन जे हथनि ऐं पेरनि जूं नसूं फुंडजण लॻियूं हुयूं। यार तूं पक ई पक शाइर आहीं, रुॻो असां खां लिकाईंदो थो वठे। चित्रकार संजीदगीअ सां चयो। वाक़ई निहायत सुहिणो नालो आहे। अनवर कुझु सोचींदे चयो। उन वक़्तु हिकिड़े नौकर अची चयो साईं मानी तयारु आहे। हिन जो उहो इतलाउ ॼण त हिननि खे आड़ जी दुनिया मां मोटाए पेट जी हिन दुनिया में खणी आयो। मिसिस अनवर उथी बीठी ऐं चयाईं आउं हली थी मानी लॻारायां ऐं घर अंदरि हली वेई। अनू बि उथी बीह रहियो ऐं चयाईं मूंखे हाणे इजाज़त ॾियो। न न ईअं कीअं थींदो, मानी खाई वञिजो, अनवर शफ़क़त मां चयो। अनूअ बेवसीअ मां चित्रकार ॾांहुं ॾिठो पर चित्रकार हिन जी का मदद न कई। हू पंहिंजे कंहिं ख़्याल में गुम बूट सां गाह जे हिकु ॿूड़े खे संवारे सुधारे रहियो हो ऐं उन वक़्तु सोरठ हिन ॾांहुं ॾिठो। उन निगाह में कुझु बि न हो। हिकु आम नज़र, हिकु बेज़र निगाह, हिकु ख़ाली निहार, पर उन जो हिन ते अहिड़ो असरु थियो जो हू वरी कुर्सीअ ते वेही रहियो। मानीअ जे कमरे में घिड़ंदे हिन जेकी कुझु ॾिठो उन हिन जी दिलि जी रफ़्तार ई मस्तु करे छॾी। मानीअ जे कमरे में घिड़ंदे हिन जेकी कुझु ॾिठो उन हिन जे दिलि जी रफ़्तार ई सुस्तु करे छॾी। अहिड़े माहौल में मानी खाईंदड़ मानी खाईंदा हूंदा या पंहिंजे आस पास ख़ूबसूरतीअ खे ॾिसंदा हूंदा। खाधे जे आबनोसी मेज़ ऐं कुर्सियूं, मेज़ ते सजायल प्लेटूं, कांटा, छुरियूं, ख़ूबसूरत गिलासनि में नीम रेशमी रुमाल खुलियल गुलनि वांगुरु सजायल। मेज़ जे ऐन विच ते 2 ख़ूबसूरत गुलदाननि में ताज़ा गुल। हीउ अहिड़ो माहौल हो जो अखियुनि में घिरंदो खुपंदो थी वियो। मेज़ जे हिकु पासे खां अनवर ऐं सोरठ वेठा ऐं संदसि साम्हूं अनवर ऐं अनू ऐं चित्रकार वेठा।
ऐं मोड़ में मिसिस अनवर वेठी। एतिरी ख़ूबसूरतीअ जे बावजूदि मानी बिल्कुलु सादी पर निहायत सवादी हुई। ख़ालिस सिंधी मानी उन अंदाज़ सां एतिरे मिक़दार में एतिरी सुठी रधल हिन पहिरियों भेरो पंहिंजे साम्हूं ॾिठी हुई। हू महज़ अचरज कंहिं उॼा ते परेशानी ऐं फिकाईअ जे करे घणो न खाई सघियो, जेतोणीकि हिन खे मानी एतिरी वणी जो हिन जी बुख ॿीणी थी वई हुई ऐं पहिरियों भेरो हिन जे ज़हन में हिकु तमन्ना जागी उथी, काश मुंहिंजो अहिड़ो घरु हुजे, काश आउं अहिड़ी पुरसुकून ज़िंदगी, अहिड़ो पुरसुकून माहौल माणे सघां जिते हर तरफ़ सूंहं सुंदरता हुजे, ॻाल्हाइण ॿोलाइण जी सूंहं, उथण वेहण जी सूंहं, माहौल जे हुस्न, इंसानियुनि जी शख़्सियतुनि जी कैफ़ आवर ख़ूबसूरती ज़िंदगीअ खे हिकु नओं मफ़हूम, नई माना ॾेई छॾी। उन ख़्वाहिश, उन तमन्ना हिन खे उदास करे छॾियो। अणथियणी हमेशह पहिरीं मुंझाईंदी आहे, पोइ उदास करे विझंदी आहे ऐं आख़िर में बग़ावत जो जज़्बो उभारण लॻंदी आहे ऐं हिन जे ज़हन में बि उहा उदासी कंहिं बग़ावत खे जनमु ॾियणु लॻी। उन नए अहसास खे लिकाइण लाइ हिन मिसिस अनवर चित्रकार जी ॻाल्हियुनि खे ध्यान सां ॿुधणु शुरू कयो। संदन मौज़ू ईंदड़ चूंडूं हुयूं जंहिंमें प्रोफेसर खे बीहण जो ख़्यालु हो। चित्रकार चई रहियो हो, बाबा त ज़िद करे वेठो आहे, हिन खे मज़ूर अंजुमन ऐं इंटेलिजेंशिया ते एतिरो भरोसो आहे जो हू उहा ॻाल्हि क़बूलु करण लाइ तयार ई न आहे त को चूंडुनि जो फ़ैसिलो वोटनि जे बदिरां नोटनि ऐं दबड़ दौंस सां थींदो। पुट हुनखे त उहे ॾींहं यादि था अचनि जॾहिं पंहिंजनि वॾेरनि ऐं सरमाएदारनि सां गॾु हिन सरकारी वॾेरनि ऐं सरमाएदारनि सां पिणु चोटूं खाधियूं हुयूं। अनवर प्रोफेसर जे बचाव में चयो, पर हींअर त मुक़ाबिलो ई नई नोयत जो आहे, नाणे सां गॾु बादशाह गर्दीअ सां विढ़णु दूर अंदेशी त न चइबी न। चित्रकार पंहिंजी ज़िद ते बीठो रहियो। जेकॾहिं बादशाह गर्दीअ खां डिॼी सभु माठ करे वेही रहनि त हिन मुल्क खे मौजूदा ओड़ाह मां केरु करण जी कोशिशि कंदो? अनवर जवाब खां वधीक सवाल ते अहमियत ॾेई रहियो हो। ऐं तंहिंखां सवाइ उसूलनि लाइ विढ़ण बि त का ॻाल्हि आहे। मिसिस अनवर हिन जी ॻाल्हि खे वधीक वज़न ॾींदे चयो, आउं त उन राय जो आहियां त सियासत खे पासीरो रखी माण्हुनि जी समाजी तालीम ऐं तरबियत ते ध्यानु ॾिजे त बहितरु आहे। असांजा ॻोठ असांजे लाइ बहितरीनु मैदान आहिनि जिते माण्हुनि में पंहिंजे जियापे जो अहसासु पैदा कजे, पंहिंजे हालतुनि, पंहिंजे माहौल, पंहिंजे समाज ऐं मुआशिरे जी मौजूदा हालत जो अहसासु पैदा कजे, खेनि ज़िंदगी ऐं ज़िंदह हुजण जी ज़रूरत ऐं हक़ीक़तुनि जो अहसासु जाॻाइजे। चित्रकार जो आवाज़ु गहरो ऐं तेज़ थींदो थियो। अनूअ लाइ ही ॻाल्हियूं बिल्कुलु नयूं हुयूं, हिन जी सम्झ खां मथे हुयूं। हिन कॾहिं बि उन्हनि ॻाल्हियुनि मुतालिक़ न सोचियो। बावजूदि उन जे हिन खे उन्हनि ॻाल्हियुनि में हिकु अहिड़ो सचु नज़र आयो जंहिंमें हिकु अजीब कशिश ऐं जाज़बियत भरियल हुई। उन कशिश जे बावजूदि हिन जो ज़हन उन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झणु, उन्हनि ते सोचण लाइ तयारु न हो। हिन जे ज़हन जी तरबियत अहिड़े ढंग ते थियल हुई जो उन में उन्हनि ॻाल्हियुनि लाइ सोच जो को खानो ई न हो। उन ते नई सिर सोचण जो इम्कान बि हिन आॾो पेश न थियो ऐं हू वरी चित्रकार जी ॻाल्हियुनि मां वरची पियो। हिन खे ईअं महसूसु थियो ॼण त चित्रकार ॼाणी वाणी हिन खे पंहिंजे हेठां ई अलॻि ऐं बाशऊर माण्हुनि जी दुनिया खां कटियल माहौल जो अहसासु ॾियणु थे घुरियो ऐं उन साॻिए अहसास खां बचण लाइ हिन हिकु चोर नज़र सां सोरठ ॾांहुं ॾिठो। सोरठ बि ॼण त उन्हनि ॻाल्हियुनि मां कक थी पई हुई ऐं पंहिंजे मुंहुं प्लेट में पियल हिकु हॾीअ खे कांटे सां रेड़ींदी रही ऐं उन हॾीअ सां खेॾण में उहा एतिरी मसरूफ़ थिए नज़र आई ॼण त हुन जे लाइ उन वक़्तु उहा हॾी हिकु ख़ासि मक़सदु अदा करे रही हुई। अनवर ऐं मिसिस अनवर खे चित्रकार सां ॻाल्हियुनि में महू ॾिसी हिन में जुरत मोटी आई ऐं हिन मुंहुं सिधो करे सोरठ जे पुठियां दीवार खे घूरणु शुरू कयो। हिन जूं अखियूं दीवार में खुतल हुयूं पर हिन जी निगाह जे पाछे में रुॻो सोरठ हुई ऐं उहा बेख़बर सोरठ हिन खे ॾाढी वणी। हिन खे पंहिंजी दिलि मेण वांगुरु ॻरंदे महसूसु थी ऐं हिन उहो महसूसु कयो त जे हू समूरी हयाती हिन खे ईअं ॾिसंदो रहे त हुन हयाती जीअरे रहण लाइक़ु थी पवे। पर हिन जी उहा निगाह हिकु नई निगाह सां टकिरजी साणी साणी थी पई। हॾीअ तां नज़र हटाईंदे सोरठ में हिन जे पुठियां दीवार खे घूरणु शुरू कयो ऐं हिन ईअं भायो ॼण त हुन जे अॻियां समूरियूं दीवारूं उन निगाह सां तहलील थी गुम थींदियूं थी वयूं। हिन खे ईअं महसूसु थियो ॼण हिन जी दिलि उन निगाह जे करण खां सूरजमुखीअ वांगुरु खुलंदी झूलण लॻी हुई ऐं पोइ हिन जी निगाह दीवार तां हटी महज़ हिकु घड़ी हिकु पल लाइ सोरठ जे अखियुनि में समाइजी वई।
उन पल उन घड़ीअ में ज़माना गुज़री विया। उन पल उन घड़ीअ में हिन जे दिलि तां समूरियूं कदूरतूं, समूरियूं नफ़रतूं, समूरियूं बुरायूं धोपिजी साफ़ थी वियूं। हिन खे ईअं महसूसु थियो त उहा घड़ी, उहो पल हिन जे ज़िंदगीअ जो हिकु मख़सूसु, हिकु मुनफ़रिद पल हो, जेको हिन जी ज़िंदगीअ में वरी कॾहिं मोटी न ईंदो। हिन जो साहु उन पल में अटकी पियो, हिन जो वजूदु उन पल जे परिस्तिश में झुकी वियो, ऐं पोइ हिन जे चपनि जे कुंडुनि में हिकु अजीब लर्ज़िश, हिकु नई जुंबिश अची वई, ऐं अहिड़ी साॻी जुंबिश सोरठ जे गुलाबी पनखिड़ियुनि जहिड़नि चपनि ते मुर्कबनि जी लर्ज़ी वई। सोरठ जूं अखियूं वरी हेठि झुकी वयूं। हिन जे अखियुनि जा पिंबड़ अनूअ जे दिलि खे समेटींदा भंवर वांगुरु हिन जे ॻलनि ते भुरण लॻा। हिन जी दिलि बि उते ई अटकी पई, ऐं जॾहिं हिन चित्रकार जो सॾु ॿुधो, तॾहिं हिन जो पंहिंजो आवाज़ु एतिरो हल्को, एतिरो सुरीलो महसूसु थियो, जो हू ख़ुदि पंहिंजे आवाज़ ते हैरान थी वियो। ख़ुदि चित्रकार बि उन जे जी मेठाज ते अजब खाईंदो कुझु सोचींदो रहिजी वियो।